अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं था कयूं अल्लाह पाक खां त हमेशा खुश हूंदो, मुस्कुराईंदा रहंदा हूंदो। त जी हा दोस्तों, अॼु असां तव्हां सां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सोप सीरियल पत्थर दिल जे बारे में, जेको KTN ते हली रहियो आहे। ड्रामा सोप सीरियल पत्थर जे अचण वारी किस्त जे बारे में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त जी हा दोस्तों, अगरि असांजे चैनल ते नवां आया आहियो त बराए महिरबानी असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ खे ऑल नोटिफिकेशन कयो त जीअं असांजी हर अचण वारी ड्रामनि जी अपडेट तव्हां ॿाहिरनि जे ख़िदमत में पेश थी सघे। त जी हा दोस्तों, कयूं था शुरूआत ड्रामा सोप सीरियल पत्थर दिल जे किस्त नंबर 21 जे बारे में। त जी हा दोस्तों, ड्रामा सोप सीरियल पत्थर दिल में सालार खान ऐं वारिस ॿई ज़ालिम वॾेरनि जा किरदार निभाए रहिया आहिनि। हाणे उन्हनि जा ज़ुल्म वधंदा वेंदा ऐं शेरल ऐं दादन जी कहाणी बि मज़लूमनि वारी आहे, जंहिं ते वारिस खान ऐं जूसे वारनि जा ऐं ॿियनि जा ज़ुल्म थियल आहिनि। त जी हा दोस्तों, हिन ड्रामे में हाणे शेरल वारा ऐं दादन वारा बि तव्हांखे तकड़ा तकड़ा नज़र ईंदा ऐं जहिड़ो शुरू थींदो ऐं सालार खान ऐं वारिस जूसे जो साथ ॾींदा ऐं होॾां हीरे जो किरदार करे रहियो आहे जेको शेरल ऐं दादन वारा ऐं जेके बि उन्हनि सां साथ ॾेई रहिया आहिनि ऐं दोदे वारा बि शेरल जो साथ ॾींदा ऐं होॾां दोदे जो भाउ ऐं सालार खान जी धीउ हिक ॿिए सां मोहबत कंदा आहिनि। इहा ख़बर बि खुली वेंदी ऐं जहिड़ो तमामु वॾो थींदो हिन ड्रामे में ऐं अचण वारी किस्त में तव्हांखे तमामु घणो मज़ो ईंदो। त जी हा दोस्तों, तव्हांखे असांजी अपडेट कीअं लॻी पंहिंजी राय खां कमेंट में ज़रूरु आगाह कंदा ऐं अगरि असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त बराए महिरबानी सब्सक्राइब कंदा। वरी मिलंदासीं तव्हां सां ॿिए वीडियो में। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।